DGISPR समेत पाक फ़ौज जा 3 मेजर जनरल 3 स्टार जनरल बणिजी विया। 3 मेजर जनरल्स खे तरक्की ॾेई लेफ्टिनेंट जनरल बणायो वियो। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी खे प्रोमोशन ॾेई लेफ्टिनेंट जनरल बणायो वियो। मेजर जनरल उमर महमूद बुखारी ऐं मेजर जनरल इनायत हुसैन बि तरक्की माणे लेफ्टिनेंट जनरल बणिजी विया आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनी तरक्की माणंदड़ टिन्ही 3 स्टार्स जनरल्स जी मुक़ररियूं बि करे छॾियूं। लेफ्टिनेंट जनरल उमर बुखारी खे कमांडर 11 कोर पेशावर ऐं लेफ्टिनेंट जनरल इनायत खे चीफ ऑफ लॉजिस्टिक सर्विसिज जे GHQ मुक़ररु कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ फ़िलहाल DGISPR तौरु पंहिंजियूं ज़िम्मेवारियूं जारी रखंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।